सेवन मां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ भानसईदाबाद इंदस हाईवे रोड ते कोयले सां भरियल ट्रक ऐं ॿिनि कोचनि विच में टक्कर। हादसे में कोचनि में सवार 10 माण्हू ज़ख़्मी, 3 ॼणनि जी हालत इंतिहाई नाज़ुक। ज़ख़्मियुनि में मुमताज़ पंवर, मंज़ूर खोखर, आमना सांगी, शाज़िब खुंवारो ऐं ॿिया शामिल। रेस्क्यू ज़रिया हादसे में ॿ नाबिन माण्हू अतारो, गुलाम नबी मोरियो ऐं अहमद ख़ान गाड़ी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रिया ज़ख़्मियुनि खे रेस्क्यू एम्बुलेंस ज़रिए सरकारी अस्पताल भानसईदाबाद मुंतक़िल कियो वियो। ॿई मुसाफ़िर कोचियूं कराची खां लारकानी तरफ़ वञी रहियूं हुयूं त कोयले जी ट्रक सां टकराइजी पयूं। हादसे जे इतला ते पुलिस ऐं मोटरवे पुलिस भी पहुती। हादसे जो शिकार ॿिन्ही कोचनि में सवार अक्सर मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया। हादसे दौरान हिक कोच रोड ते हलंदड़ रक्षा सां भी टकराइजी वई, जंहिं सबबि रक्षो भी मुकमल तौर ते तबाह थी वियो।